साइंस जी दुनिया अहिड़ी ईजादुनि सां भरी पई आहे जंहिंजी मदद सां केतिरियुनि ई महरूमियुनि खां बची सघिजे थो। माहिरनि हिन वक़्त ताईं हथरादू उज़वा लॻाइण, ॿुधण ऐं ॾिसण जूं सलाहियतूं मुहैया करण समेत हथरादू दिमाग़ ऐं ॿियूं केतिरियूं ई ईजादूं कयूं आहिनि जेकी मुख़्तलिफ़ महरूमियुनि जो शिकार माण्हुनि जी ज़िंदगी में वॾी अहमियत रखनि थियूं। अहिड़े ई हवाले सां साइंसदाननि माण्हूअ जो दिमाग़ पढ़ण वारी हिकु अहिड़ी मशीन तैयारु कई आहे जेका ॻाल्हाइण खां महरूम माण्हुनि लाइ इनकलाबी इजाद आहे। यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया जे माहिर एडवर्ड चेंग ऐं संदसि टीम जी तैयार कयल इहा मशीन दिमाग़ जी लहरुनि खे अखरनि में मटाए जुमलनि जी सूरत में आणे थी, जंहिंजे करे फालिज में मुब्तला माण्हुनि जो वॾो मसइलो हल थी वञे थो। इन मशीन खे फालिज जे उन्हनि मरीज़नि ते इस्तेमालु कयो वियो जिन खे ॻाल्हाइण में घणी ॾुखियाई थींदी हुई, जंहिंजी मदद सां 1000 खां मथे लफ़्ज़नि जा जुमला ठाहे दिमाग़ जी लहरुनि खे पढ़ी सघण वारी सूरत में मटाइण जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे।